मज़हबी मामरनि वारी वज़ारत हज 2026 लाइ वींदड़ पांधीड़नि लाइ तिबी माहिरनि जी ख़िदमतूं हासिल करण जो फ़ैसिलो कयो आहे। मज़हबी मामरनि वारी वज़ारत तरफ़ां जारी कयल बयान में चयो आहे त तिबी अमले जी घटि में घटि उमिरि 25 साल ऐं वधि में वधि 55 साल ताईं हूंदी। हज मिशन लाइ 98 डॉक्टर्स, फार्मासिस्ट्स, 196 पैरामेडिक्स स्टाफ घुर्बल हूंदो। दिल, शुगर ऐं हाई ब्लड प्रेशर जा मरीज़ अहल न हूंदा। तिबी अमले तौर वञण लाइ ख़्वाहिशमंद उम्मीदवारनि खे डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर अस्पताल जो फिटनेस सर्टिफिकेट भी जमा कराइणो पवंदो। हज मिशन लाइ दरख़्वास्तूं 2 डिसंबर ताईं ॾिनियूं वेंदियूं ऐं उम्मीदवारनि जी चूंड NTS ज़रिए टेस्ट जी बुनियाद ते कई वेंदी। बयान में चयो आहे त मेडिकल हज मिशन लाइ घटि में घटि 3 साल सरकारी सर्विस जो तजर्बो लाज़मी आहे। रिटायर्ड एहलकार मेडिकल हज मिशन लाइ अहल न हूंदा। रुगो हाज़िर सर्विस एहलकार तिबी अमले लाइ अहल हूंदा। चूंडियल उम्मीदवार हज दौरान सऊदी अरब में ख़िदमतूं अंजाम ॾींदा ऐं मेडिकल मिशन जी मुक़ररी वफ़ाक़ी हुकूमत जी पॉलिसी तहत कई वेंदी। जॾहिं त औरत मेडिकल स्टाफ लाइ 30% कोटा रखी वई आहे।